गुज़री वियो जो वक़्तु सो मोटी न सारजे, गुज़री वियो जो वक़्तु सो मोटी न सारजे, बेसमझ साण पंहिंजो मथो की न मारजे। अॼुकल्ह ग़रीब थी बस घर में गुज़ारजे, थोरी घणी ॻाल्हि तां झगड़ो न वारजे। अहिड़ो कजे तजुर्बो जो पत्थर पघारजे, दुश्मन के हथ सां की न की रस्तो ॾेखारजे। कुदरत ख़ुदा जी आहे असां खां दादना, सो बीट रहे थो जंहिंखे न भर में विहारजे। ऐं दोस्त ज़िंदगी मुख़्तसिर आहे, छो नथो सम्झी तुंहिंजी कहिड़ी प्रॉपर्टी, कहिड़ी मिल्कियत, कहिड़ी दौलत आहे, छा खणी आयो आहीं, छा खणी वेंदे। बसि एतिरो सोच, तुंहिंजी प्रॉपर्टी, तुंहिंजी मिल्कियत 3 गज़ ज़मीन, 7 वाल कपिड़ो, सोचो थी करे कोशिश कर, रब खे राज़ी कर, हिर्स हवस छॾ। तोखे कई वॾा वॾा उहिदनि वारा, नालनि वारा, ताक़त वारा माण्हू ही ज़मीन खाई वई, तंहिंजो नालो निशान कोन्हे। ख़्याल कर, कुझु ख़्याल कर। ॾिसो लाइव ॾिसो, महेश साहब चाचा से इकट्ठे। दुनिया तुम गुजरती, उम्र बेखबर थी, दुनिया तुम गुजरती। चाचा बाबा रिकॉर्ड खड़ी हो, क्राउड सॼे खे झुमाए छॾियईं। जिते सिर्फ सिर थई न मातर कुदर थई, हिक किस्म जो सारो ई संसार थई। वञे वक़्तु तो दर्द होशियार थी, वञे वक़्तु तो दर्द होशियार थी। चंदूर साहब भी पूछा क्यों करे चाचा का।
तो हमें सब्सक्राइब करें, कमेंट ज़रूर करें, की बात के साथ जुड़े रहिए।